नाज़रीन, रोटी कपड़ा ऐं मकान ॾियण जी दावेदार पीपी हुकूमत सिंध जे मिस्कीन माण्हुनि खे सस्तो अटो फ़राहम करण में बि मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे, जंहिं सबबु आम ऐं पोरियत तबिके लाइ ज़िंदगी गुज़ारणु इंतिहाई ॾुखियो बणिजी वियो आहे। उन सिलसिले में निर्वाण न्यूज़ जे CEO जावेद राहू जो तफ़सील उमाणिया आहिनि त लाड़काणे शहर में समाजी अॻवाननि तरफ़ां ॻिचीअ में मानियूं ॿधी शहर अंदरि रैली कढी अनोखो एहतजाज कयो वियो आहे, जिन तरफ़ां अटो महांगो, बदतरीन महांगाई, गुंडागर्दी ऐं नाअहल हुक्मरानी नामंज़ूर जहिड़ा ज़ोरदार नारा हणी ग़रीब ऐं मिस्कीन माण्हुनि जी तज़लील बंदि करण जहिड़ा मुतालबा कया विया आहिनि।